अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां डो हॉस्पिटल जे हिन वेटिंग एरिया में ऐं जिते असांजो तमामु प्री प्यारो दोस्त तुफ़ैल ख़ान संजरानी साहिबु एडमिट आहे ऐं ICU में आहे। हिन वक़्तु कंहिंसां मिलण जी इजाज़त न आहे हुनखे, छो जो हिन वक़्तु जेके ICU में आहिनि उन्हनि खे डॉक्टरनि जो इहो ई चवणु आहे त फ़िलहालु बहितरीअ तरफ़ वञे पियो, पर अञा बि 24 कलाक जेके आहिनि ईंदड़ 48 कलाक उहे अहम आहिनि। ऐं जेको वकार उन्हनि जो फर्ज़ंद वेठो आहे, ॿिया बि दोस्त पुट उन्हनि जा गॾु आहिनि तुफ़ैल भाउ जा। सो मां हिते पहुतुमि, डॉक्टर साहिबु आहे हिते, काके पोटो नोमान काके पोटो साहिबु नालो आहे उन्हनि जो। हुननि सां मुलाक़ात थी, उन्हनि चयो त अञा इहे 24 कलाक खां 48 कलाक अहम आहिनि। पर सिंधवासियुनि खे जेके जेके बि परिस्तार तुफ़ैल संजरानी साहिब जा असांखे ॾिसनि पिया, उन्हनि ॿुधाईंदा हलूं त हू होश में आहे। जॾहिं डॉक्टर साहिबु हुनखे नालो खणी करे चयो तुफ़ैल, ऐं जॾहिं मां हुनखे चयो बाबा अलीअ जो मलंग आहे, त आवाज़ु ॿुधी करे अखि खोले करे ईअं ॾिठई बि सही। हिन जो मतिलबु त हाणे बहितरीअ तरफ़ वञे पई। सो तव्हां अञा दुआ कयो दोस्त जेके आहिनि, ऐं पुछंदासीं वकार भाउ खां जेको फर्ज़ंद आहे तुफ़ैल संजरानी साहिब जो, त अॻु में तकलीफ़ का अहिड़ी थी तुफ़ैल भाउ खे दिलि जी? न साईं, बिल्कुलु का तकलीफ़ दिलि जी त बिल्कुलु न। डायबिटीज़ पेशेंट हुयो। हा, उहो हिन त खां अलावा का तकलीफ़ न। तव्हां पाण ॾिसंदा असां सां गॾु त फिटनेस वारो कीअं फनकार राति साईं। रहियो ॿाहिरि मुल्कनि में हा जिते किथे, ऐं केयर बि कंदो हुयो, थोरे हा डायबिटीज़ बि साईं, हुयो, हा डायबिटीज़ जी केयर केयर बि कंदो कंदो हुयो। बसि अचानक असांखे बि न हुई ख़बर, ऐं पाण बि हिन तबियत जो मालिक अचानक चेस्ट पेन में शुरू थियसि आहे। छा? बसि साह में तकलीफ़ शुरू थियनि। अच्छा। हा, हुनखे हर ॻाल्हि पंहिंजी ईअं फील कंदो हुयो त मतिलबु हे मूंखे एसिडिटी आहे, अक्सर इहा हूंदी हुअसि न, त हुनखे उहो वरितई। वॉक बि कंदो हुओ, असां वाक जी जी जिथे बिल्कुलु प्रोग्राम ते हूंदा हुआसीं राति जो, त सुबुह जो जॾहिं उथंदा ॾिसंदा हुआसीं वॉक ज़रूरु कंदो हुयो। जी बिल्कुलु ईअं ई एक्सरसाइज पंहिंजी आहे, जेका ईअं ई डेली आहे। हूंदी उहो कंदो रहंदो हुयो। सो सिंधवासियुनि खे दुआ जी अपील आहे, जेके जेके बि दोस्त असांखे ॾिसनि पिया हिन वक़्तु, हुनखे इहो ई चवंदासीं, ऐं अलाह करम कयो आहे, अॻिते बि अलाह साईं करम कंदो। हिते सभु हुनजा दोस्त मिट माइट भाइर, अब्दुल जेको सदाईं तक़रीबन गॾु हूंदो आहे, हुन सां हिनखे बि 25-30 साल थी विया आहिनि असां हिनखे ॾिसंदा था अचूं। तुफ़ैल ख़ान संजरानी सां जिते किथे गॾु हूंदो आहे, ऐं अॼु बि हिते बीठो आहे। ऐं तव्हां सभु असां सां ईअं सम्झो गॾु आहियो। ऐं डॉक्टरनि जो इहो चवणु आहे त घणो रश न कयो अंदरि, छो जो अंदरि डॉक्टर बि डिस्टर्ब था इहो थियनि। तव्हां थोरो अवेयर कजो, हा, जेके अचनि था। रश न हा, कयो, मुसलसल ज़ाहिर डॉक्टर इहो ई था हर चवनि। कंहिंजो सभिनी जो प्यारो आहे तुफ़ैल संजरानी, हर कोई इहो चवंदो हूंदो असां हुनखे ॾिसणु चाहियूं कीअं हुनजी तबियत। तो अलाह साईं ख़ैरु कयो आहे, ऐं अॻिते बि ख़ैरु कंदो। ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां बि वकार भाउ ॿुधाए पियो त सलीम सोलंकी साहिबु आयो हुयो, डिप्टी डायरेक्टर जेको कल्चर डिपार्टमेंट में आहे। असांजो उहो बि दोस्त आहे। असां अपील कंदासीं CM सिंध खे त उहे जेको आहे सो इनिशिएटिव वठनि, अञा वधीक एफर्ट वठनि, छो जो तुफ़ैल संजरानी जेको आहे उहो न सिर्फ़ु सिंध जो, न पूरे पाकिस्तान जो, पर पूरी दुनिया में उन्हनि नालो रोशन कयो आहे पाकिस्तान जो। ऐं सिंधी थोरे उर्दू कलाम ॻाए, सूफ़ी कलाम ॻाए, ऐं उन प्रचार कई आहे अमुन जी। सो उनजो इलाजु जेको आहे असां इहो ई चाहींदासीं त हिते थोरो इस्टेब्लिश थिए, त उनखां पोइ असां उनजो मुकमल इलाजु जेको आहे उहो ॿाहिरि मुल्क मां, कंहिं सुठे मुल्क मां उनजो इलाजु मुकमल तौर ते इहो कराइजे, छो जो हीअ त आहे ऑर्डिनरी तौर फ़िलहालु जेसि ताईं वेंटिलेटर ते आहे, जेसि ताईं उतां निकिरे ICU मां निकिरे। त असां सभिनी फ़नकारनि जो, आर्टिस्टनि जो, पूरे सिंध वासियुनि जो, हुनजे परिस्तारनि जो इहो ई मुतालबो आहे त सिर्फ़ु कराची जी त ॿी सुठियूं हॉस्पिटल्स आहिनि, आगा खान आहे, ज़ियाउद्दीन आहे, या साउथ सिटी आहे, पर असां इहो चाहींदासीं त असांजो जीअं हीअ इंटरनेशनल आर्टिस्ट आहे त हिन जो इलाज बि इंटरनेशनल लेवल ते थियणु घुरिजे। महिरबानी।